नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे सूबो देरो खां ख़बर ॾींदा हलूं त ह्यूमन राइट्स फारम पाकिस्तान HRPF तालका सूबो देरो जे सदर औरंगज़ेब पीरज़ादो, जनरल सेक्रेटरी मोहम्मद अली चन्ना, इंफॉर्मेशन सेक्रेटरी ज़हूर हुसैन जामरो, खजानची जमील पीरज़ादो, हाजी कोरल शेख ऐं ॿियनि मीरपुर माथिले जे ॻोठ मोहम्मद बख्श लुंड जे रवासी ड्राइवर अल्लाह रखियो लुंड खे बासर वॾेरे इफ्तिकार लुंड पारां नाज़ुक उज़व में लोही त्रियो विझी ज़ख़्मी करण वारे वाक़े जी शदीद मज़म्मत कई। अॻवान चयो त बासर वॾेरो इंसानियत जा लीका लताड़े हिकु किरियल ऐं शर्मनाक अमल करे मिस्किन पोरे जी ज़िंदगी दाव ते लॻाए छॾी आहे, जेको अस्पताल में ज़िंदगी ऐं मौत जी मुंहुं में मुब्तला आहे। जॾहिं त वाक़े जो नोटिस वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह वरितो आहे, पर पुलिस वहशी वॾेरे खे गिरफ़्तार न कयो आहे। बासर वॾेरो मिस्किन औरतुनि खे धमकाए रहियो आहे। ह्यूमन राइट्स फारम तालका सूबो देरो वास्तेदार आला इख़्तियारनि खां मुतालबो करे थी त बासर वॾेरे इफ्तिकार लुंड खे गिरफ़्तार करे पूरे सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रखियो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।